أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فإن حاجوك فقل أسلمت وجهي لله ومن اتبعن وقل للذين أوتوا الكتاب والأميين أسلمتم فإن أسلموا فقد اهتدوا وإن تولوا فإنما عليك البلاغ والله بصير بالعباد. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अण गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला दीन इस्लाम जे मुतालिक़ बयानु फरमायो हो त मां अल्लाह जे ज़ात खे दीन इस्लाम पसंदि आहे। वमन यब्तग़ि गैरल इस्लामी दीनन फलन युक़बल मिन्हु, जेको बि माण्हू इस्लाम खां सवाइ को ॿियो दीन अख़्तियार कंदो उनजो असां वटि इहो क़बूल कोन्हे। दीन इस्लाम क़बूल आहे। पोइ उन खां पहिरियनि आयतुनि में दीन इस्लाम जे हक़ानियत जे मुतालिक़ शाहिदियूं दलाइल बयानु कया विया। अञा उन खां पहिरियनि आयतुनि में यकीनन तव्हांखे यादि हूंदो सूरत आल इमरान जे मुंड खां वठी अल्लाह तबारक व तआला जे तौहीद जा दलाइल पिया हलनि। यादि हूंदो तव्हांखे त नजरान जा यहूदी हुज़ूर सलातो सलाम जन वटि आया हुआ, जिन हुज़ूर सलातो सलाम जन खां कुझु सवाल कया हुआ, दीन मज़हब जे मुतालिक़ बहस मुबाहिसो कयो हो। हुज़ूर सलातो सलाम जन उन्हनि खे जेके जवाब अता फरमाया उहे गुज़िरियल आयतुनि में तरतीबवार बयानु कया विया। पोइ हाणे अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला उन जी निस्बत खे मद्दे नज़र रखंदे ॼण त हुज़ूर सलातो सलाम जन खे वाज़े अल्फाज़नि में फरमायो फ़इन हाजूक, सोना नबी बहितरीन तरीक़ेकार ही आहे तो माण्हुनि जे आॾो जॾहिं दीन इस्लाम पेश कंदे त पोइ माण्हू ॿिनि क़िस्मनि जा थी पवंदा। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा जिन खे सच पच दीन इस्लाम जी ख़बर ई कान हूंदी, बिल्कुलु मालूमात न हूंदी, अणपढ़िया हूंदा, कंहिं बि क़िस्म जी उन्हनि खे इस्लामी मालूमात दीन जी तालीम न हूंदी। पोइ उन्हनि खे तूं सेखार। पोइ उन्हनि मां कोई सिखंदे सिखंदे अकुलमंद ऐं सियाणो सुवाल करे बहस करे सम्झण जे लाइ त उनखे दलील ॾे, सम्झाईंदो वञ। पर ॿियो तबिको जेकॾहिं माण्हुनि जो वरी अहिड़ो तुंहिंजे साम्हूं अचे जेके पहिरियां खां ई आल इल्म आहिनि, जिन खे तौरात जो इल्मु आहे, जिन खे ज़बूर इंजील जो पहिरियनि आसमानी किताबनि जो उन्हनि खे इल्मु आहे, पोइ उन्हनि खे बि दावत ऐं तबलीग तुंहिंजी पहुचंदी। पोइ उहे जेकॾहिं मञे था वञनि त ॾाढो सुठो, छो त उन्हनि खे पहिरियां खां ई दीन इस्लाम जी तालीम मालूमात तौरात जे ज़रिए आहे। हाणे तो उन्हनि खे तालीम ॾींदे त उन्हनि जे सोन ते सुहागो थी पवंदो। हुननि जेका ॻाल्हि पहिरियां पढ़ी हुई हाणे जॾहिं तुंहिंजी ॿुधंदा त उनखे यकीन थी पवंदो। अहिड़ो यकीन जीअं कॾहिं कॾहिं कोई माण्हू का ॻाल्हि ॿुधंदो आहे पोइ हुन ते यकीन न ईंदो आहे, जॾहिं उहा साॻी ॻाल्हि या साॻियो कमु थींदे ॾिसंदो आहे पोइ चवंदो हा हाणे पक थी। हिकिड़ो माण्हू अंदरि वेठो आहे, सॼो ॾींहुं ॿाहिरि न निकितो आहे, उनखे ॿाहिरां जे मौसम जी ख़बर न आहे त झुड़ थी वियो आहे या बरसाति वसे थी। सुबुह खां वठी वेठा चऊंसि बाबा झुड़ थी वियो आहे, ॿाहिरि बरसाति थी वसे, ॿाहिरि हली मौसम जो मज़ो त ॾिस न। चवंदो न ॿाहिरि गर्मीअ में मां ईअं चऊं आहियां अंदरि एसीअ में, ॿाहिरि बरसाति वरी ख़बर आहे मूंखे हितां जे बरसाति जी, ख़बर आहे मूंखे हितां जे गर्मीअ जी, ॿुधे पियो सुबुह खां वठी। चलो जेकॾहिं बहस न बि कयईं पर मञे बि कोन पियो। पर जॾहिं पाण ॿाहिरि निकितो ऐं ॾिठईं त हा बरसाति ऐं मौसम त वाक़ई भली लॻी पई आहे, पोइ चईं त तव्हां चओ पिया मूंखे यकीन न पियो अचे, हाणे ॾिठमि यकीन आयो। ईअं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुखातब थी करे फरमायो आहे, सोना नबी
जॾहिं तूं दीन इस्लाम जी तालीम तबलीग दावत माण्हुनि ताईं पहुचाईंदे न, पोइ माण्हू ॿिनि क़िस्मनि जा थी पवंदा। हिकिड़ा उहे जेके बिल्कुलु न पढ़िया हूंदा, जाहिल ॼट, उनखे सेखारींदो वञा, उन्हनि मां कोई बहस करे, सवाल करे, सिखण जो दलील वठे, उनखे ॾींदो अचां, सेखारींदो वञा, कंहिं बि क़िस्म जी हिचकिचाहट महसूस न कजां। ॿियो तबिको तुंहिंजे साम्हूं माण्हुनि जो अहिड़ो ईंदो जिन खे पहिरियां खां ई तौरात ज़बूर जे ज़रिए इल्म जी मालूमात हूंदी, तुंहिंजे नुबूअत जी, तुंहिंजे दीन इस्लाम जी, तुंहिंजे क़ुरान पाक जी, तुंहिंजे तरीक़े जी, तुंहिंजे शरीयत जी मालूमात हूंदी उन्हनि खे। पोइ हाणे जॾहिं तुंहिंजी दावत उन्हनि ताईं पहुचंदी त पोइ ईअं सोन ते सुहागो, ॿुधंदा त मञींदा। पर पोइ बि जेकॾहिं कुझु माण्हू उन्हनि मां नथा मञनि, बहस मुबाहिसो था कनि, पोइ उनखे तूं हल्को फुल्को दलील ॾे इत्मीनान कराइण जे लाइ, अचनि मालूमात पहिरियां खां ई, वरी बि बहस था कनि त तूं उन्हनि खे वरी बि दीन जी तालीम साफ़ लफ़्ज़नि में ॾे। पर पोइ बि जेकॾहिं तूं सां बहस था कनि न, अॼोकी आयत में हाणे हितां खां अॻिते जो बयानु आहे, फ़इन हाजूक, सोना जेकॾहिं पोइ बि तोसां इख़्तिलाफ़ था कनि, झगड़ो था कनि, सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ, या इलाहुल आलमीन, मालूमात बि अचनि पोइ मूंसां झगड़ो छो कंदा? तौरात जे ज़रिए उनखे मालूमात बि आहे त आख़िरी पैगंबर अब्दुल मुत्तलिब जे ख़ानदान मां हूंदो, अब्दुल्ला जो पुटु हूंदो, आमिना जो लख़्त जिगर हूंदो, बचपन में ई यतीम थी वेंदो, उनजे ॼमण खां पहिरियां ई पीउ वफ़ात करे वेंदो, 6 सालनि खां पोइ अम्मा वफ़ात करे वेंदी, ॾाॾो हुनखे संभालींदो, ॾाॾो बि वेंदो हलियो, चाचो अबू तालिब संभालींदो, उहो बि वफ़ात करे वेंदो, कोई हाणे पंहिंजे ख़ानदान मां कोन हूंदुसि, अकेले सिर जवान थी करे दुनिया जे माण्हुनि जे आॾो पेश ईंदो, पंहिंजो अख़लाक, पंहिंजी बचपन, पंहिंजी तरबियत, पंहिंजी दुनियावी मालूमात अहिड़े अंदाज़ में माण्हुनि जे आॾो रखंदो जो दुनिया जा माण्हू, दुनिया जा अकुल हैरान हूंदा। न कंहिं वटां पढ़ियो हूंदो, न को उस्ताद हूंदुसि, न कंहिंजे आॾो गोॾा बनी वेठो हूंदो, और ज़बान मां लफ़्ज़ अहिड़ा ॻाल्हाईंदो जो हर माण्हू जे दिलि ते असरु कंदा। अहिड़ो गुफ़्तगूअ जो साफ़ सुथरो मिठास हूंदुसि लफ़्ज़नि में, जो जेको ॿुधंदो वेंदो दिलि ते असरु थींदो वेंदुसि। चहिरे में बि अहिड़ी रौनक ऐं हसीन ऐं जमील हूंदो, दुनिया जी का अखि अहिड़ी न हूंदी जेका हिकिड़ो दफ़ो हुन चहिरे खे ॾिसे त ईअं बसि लायानी करे नज़र अंदाज़ करे, न, जेका अखि हुनखे हिकु दफ़ो ॾिसंदी न, वरी वरी पई ॾिसंदी, वरी वरी पई ॾिसंदी, ॾिसी ॾिसी उहे अखियूं पयूं ठरंदियूं। जॾहिं तौरात ॿुधायो हो, जॾहिं ज़बूर ऐं इंजील ॿुधाए छॾियो हो, त पोइ या इलाहुल आलमीन मूंसां छो भला बहस कंदा? जवाब अलाह से ॾिनो, इहे बहस हिनजे करे ॾींदा कंदा त हुननि खे ज़िद्दियत हूंदी त नबूअत अहिड़ी एॾे वॾे मनसब वारी, वॾो उहिदो, इहो वॾो रुतबो, वॾो शरफ़ आहे, असांखे मिले हा न? बनी इस्राईल में यहूदनि में असांखे मिले हा न? इन्हनि खे छो मिलियो? कुरैश कबीले खे छो? अरबनि खे छो? अब्दुल मनाफ बनु हाशिम जे कबीले में, अब्दुल मुत्तलिब जे कबीले में छो? असांखे मिले हा। हिकिड़ो साड़ जो हिकिड़ो सबबु इहो। ॿियो सबबु ई त माण्हू सभु असांखे साईं साईं कंदा आहिनि। हर अहिड़े मुअज़्ज़ज़ प्रोग्राम में उन्हनि जे स्टेज जो ज़ीनत ऐं सिंगार असां बणजंदा आहियूं। हाणे न जेकॾहिं असां बि मोहम्मद रसूलुल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नबूअत जो इहो नारो मञे करे उनजे आॾो झुकी पऊं, उनजे अक़ीदे ईमान आणे करे उनजे ॻाल्हि खे मञूं, त पोइ त असां बि उनजा पोइ लॻिजासीं त माण्हू सभु त उनखे पंहिंजे स्टेज जो सिंगार बनाईंदा। पोइ त असांजी हैसियत भई इन ज़िद्दियत जे बुनियाद ते सुहिणा नबी तोसां इख़्तिलाफ़ कंदा, तासुब हूंदो उन्हनि खे, इल्म बि अचनि, हुनजे बावजूद बि इख़्तिलाफ़, त माना तासुब आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, हाणे ॿुध, फ़इन हाजूक, जेकॾहिं तोसां झगड़ो था कनि न तासुब ऐं ज़िद्दियत जे बुनियाद ते, इनात जे बुनियाद ते, पोइ तूं चए न साईं छा चवां? अल्लाह से फरमायो, हा चए न, फ़कुल असलमतु वजहिय लिल्लाहि व मन इत्तबान, चिट्टो चए न, तव्हां मञो या न मञो, मां पंहिंजो रुख़, पंहिंजे ताबेदारीअ जो तवजो अल्लाह ताला जे ज़ात जी तरफ़ करे छॾियो आहे। उन्हनि माण्हुनि बि जिन मुंहिंजी ताबेदारी कई आहे, मां ऐं मुंहिंजे ताबेदारनि असां पंहिंजो रुख़ अल्लाह ताला जे ज़ात जी तरफ़ करे छॾियो आहे। तव्हां भले न कयो त न कयो, तव्हां भले न कयो त न कयो, तव्हांखे ख़बर त आहे तौरात जे ज़रिए, पोइ बि नथा मञो, ख़बर त अथव, पोइ बि सुवाल था कयो, ख़बर त अथव, पोइ बि ज़िद था कयो। पोइ तव्हांजी मर्ज़ी, असां पंहिंजो रुख़ अल्लाह जे हुक्मनि ऐं ताबेदारी में मसरूफ़ करे छॾियो आहे, ताबेदारनि बि असां बि, तव्हांजी मर्ज़ी आहे। पोइ वक़ुल लिल्लज़ीना ऊतुल किताब वल उम्मिय्यीना असलमतुम,
सोना नबी इन्हनि में जेके अहले किताब हुजनि, यहूदी नसरानी जिन खे किताब जो इल्मु आहे, उन्हनि खे बि चओ असलम तुम, छा तव्हां भला ईमान आणियो था, तव्हां मुस्लमान थियो था, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चई करे इस्लाम जे दायरे में अची था वञो। पोइ जेकॾहिं फ़इन असलम हो, जेकॾहिं इस्लाम आणनि था, मुस्लमान थियनि था, फ़क़द एतदऊ, पोइ उनखे बि असां हिदायत ॾींदासीं, इहे बि हिदायत वारा थींदा, कम पेशूं माफ़ कंदासीं। हिते रिवाज जे अंदरि ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दावत ऐं तबलीग सां जेके अणपढ़िया मुस्लमान थिया, उन्हनि अणपढ़ियनि खे त वॾो अजुर ऐं सवाबु मिलियो। अखियुनि सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हस्तीअ खे ॾिठऊं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अमल कंदे ॾिठऊं, उईअं कयूं, सिखिया सिधो सऊं बराए रास्त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटां क़ुर सिखिया। बाकमाल शख़्सियत बणिजी विया उहे। पर ॿिया अहिड़ा माण्हू हुआ जिन खे पहिरियां खां ई दीन इस्लाम जी मालूमात तौरात ज़बूर जे ज़रिए हुई, पोइ उहे पंहिंजी ज़िंदगी पहिरियां खां जवानियूं तौरात ज़बूर जे इल्म जे मुताबिक़ गुज़ारे आया। हाणे जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत मिली त हाणे हिननि इस्लाम बि क़बूल कयो, इन्हनि खे डबल अजुर मिलंदो, डबल पहिरियां वारी ज़िंदगीअ जो बि, हाणे सहाबी थी करे जेका हुननि ज़िंदगी गुज़ारी उनजो बि। पोइ अल्लाह ताला फरमायो, सोना नबी हिननि अहले किताब खे बि चओ असलम तुम, तव्हां भला मञो था, फ़इन असलमू, पोइ जेकॾहिं मञनि था फ़क़द एतदऊ, पोइ हिदायत वारा, इनखे बि हिदायत ॾिनीसीं, सिधो रस्तो इनखे बता करे छॾियोसीं, कमियूं कोताहियूं माफ़, जेके इबादतूं पहिरियां कयूं हुयूं उहे बि क़बूल। हाणे तुंहिंजे शरीयत खे फॉलो करण खां पोइ, उन ते अमल करण खां पोइ जेके अमल कंदा उहे बि क़बूल। वयूं त वल्लो, अल्लाह से फरमायो जेकॾहिं नथा मञनि इहे बि फिरी था वञनि, जेकॾहिं मञनि था पोइ त भलो, पर जेकॾहिं नथा मञनि था मुंहुं फिरी था वञनि, उन्हनि जा पासीरा था थी वञनि, उन्हनि खे बि साड़ो ऐं हसद थो अची वञे, त पोइ ॾुख न कजां, बसि पोइ उन्हनि जो ॾुख न कजां। इन्नमा अलैकल बलाग़, सोना नबी तुंहिंजे मथां सिर्फ़ु इहा ज़िमेदारी आहे त असांजो पैगाम उन्हनि ताईं पहुचाए, बसि उन्हनि खे हिदायत ते बि आणी ज़ोरी, इहा तुंहिंजी ज़िमेदारी न आहे। इन्नका ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा, सोना नबी जंहिंखे तूं चाहीं हिदायत ॾे, ईअं कोन थींदो जंहिंखे मां अल्लाह चाहियां हिदायत ॾेसि। तुंहिंजे मथां रुॻो एतिरी ज़िमेदारी आहे, फ़इन्नमा अलैकल बलाग़, नथा मञनि माण्हू न, ज़बान सां हिकु दफ़ो, ॿ दफ़ा, 5 दफ़ा, 1000 दफ़ा चओ, पोइ जेको मञे वेह त ॾाढो भलो, हिदायत वारो आहे उहो। असां बि हुन जूं कमियूं कोताहियूं माफ़ कयूं, नथो मञे हाणे हुनजो ॾुख न कर, बसि असांजो पैगाम तो पहुचायो, तो पंहिंजो फ़र्ज़ु लाथो, पूरो कयो, बसि। वल्लाहु बसीरुम बिल इबाद, फरमाए पोइ अल्लाह पंहिंजे बाननि खे पाण ॾिसंदो। केॾा वॾा लफ़्ज़ आहिनि। हिन आयत जे मथां जॾहिं ज़ाहिरी नज़र सां ॾिसिजे थो त अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॼण त 3 ॻाल्हियूं कयूं आहिनि। सोना जेके तोसां इख़्तिलाफ़ था कनि उन्हनि खे बि हिकु दफ़ो चओ त इस्लाम आणियो, पोइ जे इस्लाम आणनि था त ठीकु, जे नथा आणनि त तूं चए न असां तव्हांजो आहे, तव्हांजी मर्ज़ी, त आणियो आणियो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि अल्लाह तबारक व तआला कई आहे त अहले किताब वारनि खे बि चओ त इस्लाम आणियो, जे इस्लाम आंदऊं त उहे बि हिदायत वारा, जे न आंदऊं त पोइ तुंहिंजे मथां सिर्फ़ु इहा ज़िमेदारी आहे असांजो पैगाम उन्हनि ताईं पहुचा, बसि नथा आणनि पोइ उन्हनि जो ॾुख न कर। 2 ॻाल्हियूं। 3 ॻाल्हि इहा त जेको रहिजी वियो न तुंहिंजो ज़िमो हुन तां ख़तमु, हाणे असां ॼाणूं त बंदा ॼाणनि। 3 ॻाल्हियूं हिन आयत जे अंदरि ज़ाहिरी नज़र सां ॾिसबो त इहे 3 ॻाल्हियूं बयानु थियल आहिनि, पर गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त अल्लाह तबारक व तआला त इन लफ़्ज़नि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िमेदारी पूरी करे हुज़ूर जन खे ॼण त साइड ते पियो करे। सोना तुंहिंजो जेके क़दुरु नथा कनि, तुंहिंजे हूंदे तोखे ॾिसी करे तुंहिंजी ज़िंदगी अमली ॾिठी अथऊं। हिकिड़ी तुंहिंजी ज़िंदगी आहे मक्की, जिते तूं बचपन खां वठी 40 सालनि ताईं जवान थियो आहे, तोखे नुबूअत मिली आहे। ॿी ज़िंदगी आहे तुंहिंजी मके खां हिजरत करे तूं मदीने आयो आहे, नुबूअत खां पोइ वारी तुंहिंजी ज़िंदगी, दीन इस्लाम ते अमल करण वारी ज़िंदगी। इहा ईअं चइबो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वारी जेका मदनी ज़िंदगी आहे 10 साल, इहा 10 साल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी ज़िंदगी ॼण त जेरो जाॻंदो क़ुरान आहे, जेरो जाॻंदो क़ुरान। हिकिड़ो माण्हू हे तो क़ुरान ॾिसे, पोइ अमली तौर ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिठे ॼण त अमली तौर ते हुज़ूर जन क़ुरान आहे। हदीस जी हस्ती बि पाण मौजूद आहिनि,
हदीस संदन कौल भी फेल भी संदन हदीस वा ऐं क़ुरान भी संदन सीने में महफूज़ आहे। क़ुरान चइबो ई उनखे आहे अलम खां वठी वन्नास ताईं अल्फाज़ 83 सिपारा 114 सूरतूं 6600 आयतूं ही लफ़्ज़ आहिनि क़ुरान पाक जा। मञिबो त ही लफ़्ज़ आहिनि क़ुरान पाक जा। इन्हनि जो तर्जुमो सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सॼी हदीस आहे। हाणे मुकमल क़ुरान हदीस खे खणी करे इन लफ़्ज़नि सां मिलायो, इहो थी पियो तर्जुमो। ही लफ़्ज़ हू तर्जुमो मिलायो, इहे ॿई गॾाए करे इहो चइबो आहे क़ुरान। क़ुरान सिर्फ़ु इन लफ़्ज़नि खे न चइबो आहे, हुज़ूर जन जी हदीस खे मिलायो, हे ॿई गॾे क़ुरान आहिनि। कोई जेकॾहिं चवे थो मां हिन क़ुरान पाक खे मञा थो, हदीस खे नथो मञा, इहो कामिल मोमिन कोन्हे। कोई जेकॾहिं चवे थो मां सिर्फ़ु हदीस खे थो मञा, क़ुरान पाक खे नथो मञा, इहो बि कामिल मोमिन कोन्हे। छो त पहिरियां आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही शर्त आहे, किताबनि ते ईमान, सभिनी किताबनि तौरात ज़बूर इंजील क़ुरान ते मुकमल ईमान हुजे ऐं हर हिकु किताब जी तारीफ़ इहा आहे त आसमानी किताब हिकिड़े पासे, उन दौर जे नबीअ जी तालीम ॿिए पासे, इहे ॿई मिलायो इहो मुकमल किताब आहे। क़ुरान पाक इन खे चइबो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सॼी हदीस खणी क़ुरान पाक जे लफ़्ज़नि सां मिलायो, इहो क़ुरान आहे। जेकॾहिं कोई चवे थो सिर्फ़ु क़ुरान हदीस न, त पोइ ज़ाहिर आहे उन जे आॾो क़ुरान पाक जी का आयत पेश कयो, हिन जी माना मतिलबु ॿुधाए, किथां आणींदो? जॾहिं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तर्जुमो कयो आहे उहो ॿुधाईंदो। चओसि त हुज़ूर जन जो तर्जुमो न खण, पंहिंजी ॿुधाए, अथई ताक़त त। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सवाइ क़ुरान पाक जो तर्जुमो को मां जो लाल करे ई नथो सघे, कंहिंखे सम्झ में ई कोन ईंदो। जेकॾहिं ईअं हुजे हा त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां अलाह पाक क़ुरान पाक खे नाज़िल छो करे आहे? हर माण्हू जे दिलि में ॻाल्हि विझे, हर माण्हू सम्झे हा। हाणे तॾहिं हितां हिन आयत मां गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त हिन आयत में सम्झ में आयो त अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे दावत ऐं तबलीग जी ज़िमेदारी ॾेई करे माण्हुनि ॾांहुं मोकिलियो। पोइ जे माण्हू मञनि था त जी बिस्मिल्लाह, नथा मञनि त अल्लाह साईं ॼण त पंहिंजे हबीब खे फरमाए पियो तो असांजो पैगाम पहुचायो, जिन मञियो त वाह वाह, नथा मञनि त तूं रुॻो साइड ते थी, उन्हनि जो ॾुख न कजां, बसि तो पैगाम पुॼायो, तुंहिंजो ॿारु लथो, हाणे मां ॼणा पंधा ॼण पाण ॾिसंदुसि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जॾहिं असांजे विच मां निकिरी विया, पोइ उन इंसान जी कहिड़ी वैल्यू आहे, उन इंसान जी ज़िंदगी बि वई, उनजी पछाड़ी आख़िरत बि वई, जंहिंजे आॾो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हस्ती मौजूदु न हुजे। असां उम्मत ई तॾहिं सॾिबासीं जॾहिं हुज़ूर जो नालो हूंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाइ न असां हुज़ूर जा उम्मत ई सॾाए सघंदासीं, न मुस्लमान सॾाए सघंदासीं, न पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघंदासीं, न पछाड़ी संभाले सघंदासीं। हीअ अल्लाह तबारक व तआला जो प्यार भरियो ढकियल लफ़्ज़नि में हिकिड़ो वॾो दड़को आहे। सोणा वइन त वल्लो, जेकॾहिं पुठी ॾेई था वञनि, नथा मञनि तोखे, पोइ तूं ॾुख न कर उन्हनि जो। इन मां अलिकल बला, तुंहिंजी ज़िमेदारी असांजो पैगाम पहुचाइण, बसि पूरी थी वई। वल्लाहु बसीरुम बिल इबाद, अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि खे पाण ॾिसंदो। उहा अलॻि ॻाल्हि आहे त अल्लाह तबारक व तआला बेइंतिहा अरहमुर राहिमीन ज़ात आहे, पर पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेको, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेको नज़र अंदाज़ थो करे, अल्लाह ताला जी रहमत उनखे हासिल शामिल कोन थींदी, उनखे हासिल कोन थींदी। छो त अचे पियो डुक पियो अचे, ॼण त इहो रुको मथां सूरत साॻी आल इमरान जो 31 नंबर आयत में अल्लाह तबारक व तआला 32 नंबर आयत में अल्लाह सां फरमाए थो, सोना नबी पंहिंजे उम्मत जे माण्हुनि खे चई छॾ, जेकॾहिं मूंसां सिधो संग तालुक रखणु चाहिनि था न अल्लाह जे ज़ात सां, तो सोने नबीअ जी ताबेदारी करे अचनि, तुंहिंजे तरीक़े ते अचनि, तो वारे ॿुधायल ॾाकण ते चढ़ी अचनि, पोइ पंहिंजी ॾाकण कोई खणंदो न कंदोमांसि सलाम, न ॾींदोमांसि जवाबु, न मञींदोमांसि अमल, तो वारो ॿुधायल तरीक़ो खणी अचनि। पोइ हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमाए पियो नथा मञनि त तूं ॾुख न कर, तो पैगाम पुॼायो, हाणे बसि वल्लाहु बसीरुम बिल इबाद, पाण ॾिसंदुसि मां ॿारनि खे। वॾो दड़को आहे। लिहाज़ा हिन आयत जे गहराईअ में जॾहिं वियासीं तॾहिं सम्झ में अची वियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शरीयत जे ताबेदारीअ खां सवाइ को चारो ई कोन्हे। को पंहिंजी इस्लामी ऐं इंसानी ज़िंदगी नथो गुज़ारे सघे जेसिताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शरीयत खे फॉलो नथो करे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सीरत खे जेसिताईं नथो चंबड़े, क़ुरान हदीस खे जेसिताईं नथो चंबड़े, तेसीं ताईं इस्लामी ऐं इंसानी ज़िंदगी बि नथो गुज़ारे सघे, उहो जानवरनि वांगुरु थी वेंदो। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला फरमायो उलाइक कल अनआम बल हुम अदल, जेके असांजे ॿुधायल तरीक़े ते नथा हलनि, पंहिंजे मर्ज़ीअ ते था हलनि, पोइ यादि रखो पंहिंजे मर्ज़ीअ ते त जानवर हूंदो आहे। जानवर खे जिथां ईंदो आहे खाईंदो आहे, हलाल हराम जी हुनखे ख़बर ई कान्हे।
जिथे ईंदो अथसि मुटंदो आहे, जिथे ईंदो अथसि छेणो लाहींदो आहे, जिथे ईंदो अथसि वेही बि लहंदो आहे, जिथे ईंदो अथसि गंदो थी वेंदो आहे, किनो थी वेंदो आहे, हुनखे पाके पालीती जी ख़बर ई कान्हे। असां तव्हांखे इंसान जो बनायो आहे त तव्हांखे खाइण जे लाइ हलाल हराम जो फ़र्क़ु ॾसियो आहे, पीअण जे लाइ बि हलाल हराम पाणी ऐं शराब जा फ़र्क़ ॾसिया आहिनि। बुत ढकण जे लाइ जानवरनि वांगुरु आज़ाद न आहियो, नंगा थी घुमंदा वठो, बुत बि ढकींदव ऐं अहिड़ी तरह सां जेका ज़िंदगी गुज़ारींदव, पेशाब पायखाने में ढोरनि वांगुरु उते मुटंदा हंगंदा न वधंदव। तव्हां पेशाब पायखाने में पंहिंजी पलीतीअ पाके जो लिहाज़ रखंदव, बुत ढकींदव, हर जिस्म जो संद जिस्म जो उज़्व संभालींदव। इहा आहे तव्हांजी इस्लामी ज़िंदगी। जेकॾहिं पंहिंजी मनपसंदी हलाईंदव त पोइ यादि रखो इहा त जानवरनि जी ज़िंदगी आहे। उलाइका कलनाम, इहा मनपसंदी ज़िंदगी वारा माण्हू त जानवर चइबा, बल्कि जानवरनि खां बि बदतर जो इंसान थी करे जानवरनि जहिड़ी ज़िंदगी गुज़ारे त पोइ कमाल करो आहे। इंसान हुजे त पोइ ज़िंदगी अहिड़ी गुज़ारे जो मलाइका बि हुन ते री सघनि, मलाइका बि हुन ते री सघनि। तॾहिं त बुज़ुर्गनि लिखियो आहे इंसाननि में जेके क़ुर हदीस जा मुकम्मल ताबेदार आहिनि, बुज़ुर्ग अहलुल्लाह वलीउल्लाह, इहे आम मलाइकनि खां बि दर्जे में मथे आहिनि। बुज़ुर्ग अहलुल्लाह वलीउल्लाह जेके आहिनि क़ुर हदीस जा ताबेदार, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शरीयत जा मुकम्मल पाबंद माण्हू जेके आहिनि, बुज़ुर्गान दीन वलीउल्लाह अहलुल्लाह जिन खे चइबो आहे, जिन खे खणी असां वली गौस कुतुब अबदाल आलिम मुहद्दिस मुफ़स्सिर पोइ ताबई पोइ तबो ताबई पोइ सहाबी, इन दर्जे ताईं खणी अचूं, इहे आम मलाइकनि खां दर्जे में मथे आहिनि। छो मलाइक जेकॾहिं तस्बीह कनि था, इबादत कनि था, अल्लाह ताला जो ज़िक्र फ़िक्र कनि था, अल्लाह ताला जे हुक्मनि जी ताबेदारी में लॻा पिया आहिनि, उन्हनि खे त ख़बर ई कान्हे ज़ाल ऐं शहवत छा थींदी आहे। उन्हनि खे त ख़बर ई कान्हे बुख थींदी आहे त पोइ बुख ते कीअं वठ वठां करे खाधो खाइबो आहे, हलाल हराम जी ख़बर ई कान्हे उन्हनि खे, पेशाब पायखाने खां पोइ पलीते जी ख़बर ई कान्हे उन्हनि खे। असां खां पुछी ॾिसनि न, पेट बि कढ लॻल आहे, पोइ बि ज़िंदगी इस्लामी गुज़ारी ते कमाल चइबो न। शहवत जो मादो बि लॻल हो, नफ़सानी ख़्वाहिश बि हुई, उनजे बावजूद बि पाण खे बचाए कानून शरीयत वारे सां पंहिंजे शहवतुनि खे संभाले करे घर वारनि वटि इस्तेमालु कयोसीं, उन खां अलावा ॿियो रस्तो हराम सम्झोसीं, पाबंदी कईसीं, पोइ ॾिसो न ज़िंदगी कमाल छा थींदो आहे। पेशाब पायखानो थी पवे, ज़रूरत कज़ा हाजत जी थी पवे, पोइ बि पाण खे संभाले पलीतीअ खां बचाए, वरी जे पलीत थी बि पए त पाण खे पाक करे पाण पूरी ज़िंदगी पाके सां गुज़ारे, कमाल त पोइ मलाइकनि हंगनि न मुटनि न खाइनि न पीअनि, हुनजो कमाल करो। इंसान थी करे जेकॾहिं एॾी वॾी बाकमाल ज़िंदगी गुज़ारे मलाइकनि खां मथे आहे। बाक़ी जेके मुक़दस 4 मलाइका आहिनि, जिब्राइल, मीकाइल, इसराफील, इज़राइल, इहे 4 मलाइका आम इंसाननि खां मथे आहिनि। साहबनि वलियनि गौसनि कुतुबनि अबदारनि खां इहे 4 मलाइका अञा मथे आहिनि, छो त उन्हनि जो तक़दुस वॾो आहे। वरी इन्हनि 4 मलाइकनि खां बि अल्लाह ताला जा पैगंबर मथे आहिनि, छो त पैगंबर उहे हस्तियूं आहिनि हिन काइनात में जिन खे अल्लाह जे ज़ात इंसाननि मां पंहिंजे नुमाइंदगीअ जे लाइ चूंडियो आहे। ख़ुदा वारी चूंड मिड़ई मलाइकनि खां मथे आहे। तॾहिं त दलील ॾींदो वञा ॻाल्हि, मिसाल ॾींदो वञा ॻाल्हि ज़हन में वेहंदी वञे। अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े जिब्राइल अलैहिस्सलाम खे मोकिलियो, जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, रिवायतुनि जे अंदरि ईंदो आहे अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾे जिब्राइल अलैहिस्सलाम खे मोकिलियो त तलक़ीन फरमाई, जिब्राइल मुंहिंजे नबीअ ॾे वञ, पर यादि रखजांइ मुंहिंजो नबी सुतो पियो आहे, निंड में न जाॻाइजांसि, सॾु बि न कजांसि, ईअं धूणो बि न ॾिजांसि, पेरनि खां वञी पीजां। साईं हा पेरनि खां वञी मथां पेर ते हथु रखी, न पंहिंजे पर खे खोले पेरनि जे तरीअ ते आहिस्ते आहिस्ते ईअं घुमाइजां, आराम सां जीअं थधिड़ा निकिरंदा आहिनि। मुंहिंजो महबूब सुहिणो अरबी जागी पवे, पोइ इंतिहाई अदब सां ॻाल्हि कजां, इंतिहाई अदब सां। एॾी वॾी तलक़ीन थी थिए जिब्राइल खे, जेको तमामु तर मलाइकनि जो मुक़दस मलाइको आहे, इमाम आहे सम्झो मलाइकनि में, उहो हुज़ूर जे क़दमनि में बीठो आहे। ॿी रिवायत में ईंदो आहे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, हिकिड़े दफ़े हिकिड़ो माण्हू मां ॾिठो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि अची करे वेठो, हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां ॾाढो ईअं गोॾा भणी करे वेठो, इंतिहाई अदब सां, नओं ऐं ओपरो पियो लॻे, सम्झां पोइ त परे खां किथां आयो आहे, पर ईअं चमके पियो हशाश बशाश हो, नओं धोतल कपिड़ा पातल, पर सम्झूं त परे जो बि न आहे, वेझे जो आहे, जे वेझे जो आहे त वरी सुञाणा बि कोन पियो। वरी अदब अहिड़े सां वेठो जो ॾिठुमि त वॾी का तालीम बि अथसि, मजलिस जा आदाब बि सिखियल आहे, पेर धिका करे बेद बि करे उबतो सुबतो करे बि न वेठो आहे, अदब सां गोॾा भञी करे वेठो आहे, मालूम थियो त तालीम याफ़्ता थो लॻे। वरी एॾो वेझो थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे गोॾनि मुबारकनि सां पंहिंजा गोॾा मिलाए वेठो। वरी सम्झुमि त को बेअदब हाल आहे छा, अदब में गोॾो जिस्म सां मिली थो रही वेबो आहे।
कीअं महसूस थियो। वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछण लॻो मल इस्लाम या रसूल अल्लाह, इस्लाम छा चइबो आहे? हुज़ूर जन ॿुधायो। वरी पुछा कई त मल ईमान या रसूल अल्लाह, साईं ईमान छा आहे? हुज़ूर जन ईमान बि ॿुधायो। वरी वियो हलियो। ईअं काफ़ी सारियूं ॻाल्हियूं ॿुधाए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां उहे ॻाल्हियूं चवराए वियो हलियो। हज़रत उमर से फरमाए थो मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछो साईं इहो केरु हो? अजीब पियो लॻे। हिक पासे खां ॾिसूं था त ओपिरो आहे, परे खां आयो आहे, वरी हुनजी हशाश बशाश चमक, सफ़ाई सुथराई ईअं पई महसूस कराए ॼण वेझे खां आयो आहे। वरी अदब सां विहण हुनजो ईअं पियो मालूम कराए ॼण वॾो बाअदब आहे, तालीम याफ़्ता आहे। वरी गोॾनि सां मिली पियो वेहे त सम्झां पियो ॼण वॾो बेअदब आहे। साईं केरु हो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो तव्हांजो जिब्राइल अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो मलाइको हो, आयो हो तव्हांखे ईमान ऐं इस्लाम जी तारीफ़ अॼु मुंहिंजे वातां ॿुधाए करे भेरो ॾियारण आयो, सेखारण आयो तव्हांखे ईमान ऐं इस्लाम। पोइ पाण ॿुधाए न हूअं पोइ मूंखां जो पुछई मां तव्हांखे ॿुधायो, तस्दीक करे वियो त इहा ई ॻाल्हि सही आहे जेका तव्हां चई। हाणे हिनखे यादि कयो ईमान इहो आहे, इस्लाम इहो आहे। क़ुर पाक बयानु करे चुको आहे ॻाल्हियुनि खे। त मालूम थियो ॾिसो एॾो वॾो मुक़दस फ़रिश्तो अदब सां थो वेहे त माना अल्लाह ताला जा पैगंबर वरी समूरनि मलाइकनि खां मथे। त हिन आयत ॼण त तव्हां असांखे सेखारे छॾियो इस्लामी ज़िंदगी तॾहिं सही गुज़रंदी जेसिताईं क़ुर पाक सां गॾोगॾु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत खे गॾोगॾु न खणबो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत खे जेकॾहिं छॾे ॾिनोसीं ऐं पोइ सॾंदा आहियूं त मुस्लमान आहियूं, इस्लामी ज़िंदगी आहे, इहा मुस्लमानी इस्लामी ज़िंदगी न आहे, इहा असांजी मनपसंदी ज़िंदगी आहे जेका शैतान जी ठहियल हिकिड़ी सोच ऐं फ़िक्र सां अमली ज़िंदगी आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे शैतानी फ़िक्रात खां बचाए, वेसवसनि ऐं वहमनि गुमाननि खां बचाए, सही इस्लामी ऐं सही ईमानी ज़िंदगी नसीब फरमाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॿुधायल सुहिणनि तरीक़नि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।